एक अदा देखी है। अरे लुट गया जिसने मेरे आका की अदा देखी है। जे हुजूर जो दीदार कयो उन बच्चा बार घर पंहिंजे यार तां कुर्बान करे छॾियो। हजरत अबू बसीर अॻिते बि वञे तो हुकुम दिल मजबूर करे थी निहारे बीठो। वरी अॻिते वञे वरी निहारे वरी अॻिते वञे वरी निहारे। जेॾी महिल मस्जिद नबवी जे हुदूद मां निकिरी रहियो वा ज़ुबाने मुस्तफ़ा में हरकत आई आ। लबे मुस्तफ़ा में जुम्बश आई आ। लबे मुस्तफ़ा लबे मुस्तफ़ा में जुम्बश आई। आवाज आयो ओ अबू बसीर मां मुस्तफ़ा जे न्यापे जो इंतजार कजा। अंदाजो लगा मुसलमान मुझे महबूब फरमायो अबू बसीर मां मुस्तफ़ा जे न्यापे जो इंतजार कजा। वक्त तेजीअ सां पियो वञे ॻाल्हि के मुकाए वठां मुंहिंजा यार। सीने में यकीन कयो इश्क जा उहे दास्तान पिया आहिनि। ख़ुदा करे शल इहो सीनो चाक थिए ऐं आशिक़नि जे ॾाढो दास्तान खुलनि। ख़ुदा जे इज़त जो कसम खणी थो चवां गुनहगार केतिरा बि आहियूं पर जे मोहबत जो ज़रो आहे त रब कॾहिं बि बायूं छो तो सोहणे लतीफ़ सरकार फरमायो मोहब्बत रखी मन में अल्लाह रंढा रोड़िया जन। मोहब्बत रखी मन में रंढा रोड़िया जन। तन जो सराफन अण तोरियो ई अघायो। पर मदी रखी मन में रूप ॾाढा भला चेहरा ॾाढा भला अदा ॾाढी भली पर ओ भुलिया जे यार नू मिलण चाही त खोल अंदर दी कोठी। इन कोठीअ में जे फेर आ त लतीफ़ सरकार तो चवे मदी रखी मन में सन्हो कत्यो जन। तन जो सराफन दुको दाखिल की न क्यों। मोहब्बत जो ज़रड़ो रख। मोहब्बत हुंदई त इंशाअल्लाह ताला बेड़ो पार थी दो। हजरत अबू बसीर वञी रहियो आहे। मदीने जो हाल अंदाज़ो लगा तफसील में नथो वञा। अबू बसीर जीअं मदीने खां ॿाहिरि निकितो हो ॿई सिपाही तानो था ॾियनि टहक ॾेई ताड़ा मिलाए तानो था ॾियनि। ॾे ख़बर अबू बसीर जंहिंजे लाइ जान कुर्बान पियो करी जंहिंजे लाइ कौड़ा पियो सही जंहिंजे लाइ ज़ख़्म पियो सही ॾिठई वफ़ा पंहिंजे यार जी तोखे पंहिंजो बि न कयईं। वरी धिकी असां ॾे कढी छॾी धक हण शुरू कयूं। निहारे चवे तो ओ पलीतो तव्हांखे कहिड़ी ख़बर त ज़ुबाने मुस्तफ़ा त तव्हां जे हवाले कयो आहे पर मुस्तफ़ा जे दिल मूंखे पंहिंजे रब जे हवाले कयो। हजरत अबू बसीर जवाब ॾिनो जेतिरो ज़ुल्म करे सघो था कयो। हे जिस्म तव्हां जे हवाले महबूब कयो आहे पर मुंहिंजी दिल महबूब यार जे हवाले कई आहे। मुंहिंजी दिल हींअर बि पंहिंजे महबूब जे जलवन जा दीदार करे रही आहे। जेतिरो कुटे सघो था कुटो जेतिरो धक हणी सघो था हणो। धक हणी हणी थकिजी पिया जॾहिं थकिजी पिया त वेही रहिया। हुननि जे नज़र में इहो त हज़रत अबू बसीर बेहोश थी किरी पियो आहे बेहोश थी किरी पियो। लेकिन जॾहिं ग़ैबी इमदाद ईंदी आहे तॾहिं जिस्म में ताक़त बि अचे वेंदी आहे। दुश्मन सोचो अबू बसीर बेहोशा रात जो वगड़ो आ जेस ते होश में अचे सुबह जो गिलींदासी। अख अख सां लगी यार चयो उठी वक्त आयो। हाय हाय ओ मुझे महबूब मुस्तफ़ा जा दीवाना कदे दाह करे त ॾिस
मुझे मुस्तफा जा परवाना ता करे ता दिस ओडा पंजो हजरत बिलाल हबशी जे मथा उमैया बिन खलफ जुल्म जी इंतहा करे रहयो आ ओडा मुझो मुस्तफा ऐलान करे रहयो आहे को जेको मुझे बिलाल के आजाद कराए छे त मां मुस्तफा उनके आजाद कराए छे ओडे तकलीफ जे रही आ होडा महबूब मुस्तफा जे लब कुशाई हली रही आ बहरहाल मुजा दोस्त बे पासे न तो अञा गाल हिकड़ी कान मुकंदी हजरत अबू बसीर रदी अल्लाह तआला अन्हु महबूब जो दीदार कयो आ बेहोशी जे आलम में अखियूं खुली वयो दिसे तो त महबूब चवन था उथी हिम्मत कर उथी पयो जवानन वारी ताकत अचे वई ॾिठई त बई सुता पया हन हिकड़ो उथण दे दिसी उथी पयो हजरत अबू बसीर सट दे उन खां तलवार खसे बाहर करे उन हिकड़े जी धड़कों सिसी धार कए जीअं जो उन जे रत जो आवाज आयो बे जो ॾिठो वठी डोड़ी भगो वो मैदान छॾे वयो हजरत अबू बसीर वो मुझो महबूब जो सहाबी जख्मन में चिकनाचूर तलवार हथ में आ ये रात जो पहाड़न जो पंध कंदे कंदे मुझा दोस्त अजीज अल ईस नाले हिक बस्ती में पोतो बस्ती जो नालो याद कजा अल ईस अदा पानी बस्ती जो नालो छा है सहाबी रसूल जो नालो हजरत अबू बसीर सहाबी जो नालो हजरत अबू बसीर बस्ती जो नालो अल ईस सलात जागी तो त ॾाढा पण मूवी यारो भरे हथ खणे चो सल्लल्लाहु घणो न विहार हिंदुस्तान के इश्क जू पज घड़ी भली हुजे लेकिन गाल बुधो मुझे हुजूर जो दीवानो हजरत अबू बसीर वादी जो नालो छा वरतुम हाणे विसारे छॾियो सुभाणे तव्हां छा ॿुधाईंदो अल ईस वादी जो नालो बस्ती जो नालो पाण खे हलाईंदो हलाईंदो उन बस्तीअ में पहुतो आशिकन जी बस्ती हुई उन जे साइड ते पंहिंजी झूपड़ीअ ॾे वेही रहियो जेको रस्तो हुयो होॾां जेको सिपाही डोड़ियो पंहिंजे पोयन खे ॿुधाए हेड़ो ज़ख्मी हुयो पर पोइ बि तलवार खसे हिकड़े जी मुठी लाहे छॾे अगलनि चयो तो भाड़िया तूं वरी कहिड़े कम जो आई यार खे माराए मोटी आयो आ उन जी वरी मुठी उन्हनि लाहे छॾी हाणे रस्तो केरु ॿुधाए फैसला ॾिसो न रब्बे ज़ुल जलाल जा हाणे रस्तो केरु ॿुधाए त कहिड़ी जगह ते हीअं थियो आहे हुन जो लाश किथे पियो आहे काॾे वियो अबू बसीर अल्लाह रब रुसे त मत खसे हणे को न हथियार कराए अहिड़ी कार जंहिंमें जो खोजीअ जो होॾे उन जे लाश खे झंगल जा जानवर पिया खाइनि उन्हनि खां बस्ती जो गुमान ई कोन हुयो त कहिड़ी बस्ती में हज़रत अबू बसीर चङो भलो थी वियो ईअं चङो भलो जो थियो त मके माके मुंहिंजा दोस्त अज़ीज हुजूर जा सहाबी इहा ॻाल्हि आम थी वई त जेको सहाबी मदीने पहुचंदो हुजूर जो वाइदो थियल आहे हुजूर वापसि थो करे छॾे उहे सहाबी जीअं मके मां ज़ुल्म बर्दाश्त करे निकिता अचे ख़ुदा जी कुदरत ॾिस उन बस्तीअ में पहुता जिते हज़रत अबू बसीर वेठो हुयो ॻाल्हि खे खुटाया वधंदे वधंदे 300 सहाबी गॾु थी विया घणा सहाबी हाणे इहो महीने जो सफ़र न हो साल जो सफ़र न हो अलाए केतिरनि सालनि जे अंदरि छो त इहो मुआइदो हली रहियो हुयो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं सहाबी पाण में राति जो वेठा सलाह कयूं त मके जे अंदरि मदीने जे मीर फरमायो हो ओ मुस्लमानो जॾहिं कुफार तव्हांजे काफ़िलनि ते हमिलो करे तव्हांजे माल खे लुटे था वञनि त दीन जे ख़ातिर तव्हां बि उन्हनि जे काफ़िले ते हमिलो करे तव्हां बि उन्हनि जो माल लुटियो उन्हनि जो कुफार जो लुटियल माल तव्हांजे लाइ माले गनीमत आहे सलाह कयूं हाणे ईअं छो न कयूं हिन वादी
अली सजे बिनी पासन खां जेके काफिला अचन वञन था हिकड़ा हिन पासो वठन हिकड़ा ही पासो वठन हर कुफार जे काफिले खे खसणो भी आहे लटणो भी आहे जहन्नम रसीद भी करणो आ जी असद सभिनी सां जुल्म थियल हो कंहिंजी बाह न हुई कंहिंजी टंग न हुई कंहिंजी अख न हुई कंहिंजी चीच न हुई कुफार ने एतरा जुल्म कया मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पलाद जो वक्त अची वियो हुजूर जे सहाबा बिनी पासन खां बीही करे छो त मके वञन पिया त कुफार मारीन पिया मदीने वञन पिया त हुजूर वायदे मुताबिक मोटाए पियो ॾेई छॾे अज़ीज़ा ने मन बाज़ार गरम थी वई काफरन जा लश्कर ख़त्म थी विया रस्ता बिलाक थी विया जेॾी महिल रस्ता बिलाक थिया इन विच में हज़रत अबू बसीर बीमार थियो जॾहिं शदीद बीमार थियो दोस्तन चयो अबू बसीर लगे तो त हाणे तुंहिंजो आख़िरी टाइम का वसीयत कर निहारे चवे तो भुलियल हो अबू बसीर जो अञा टाइम को न थियो आहे जे तुंहिंजो टाइम छो कोन थियो आहे जे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जॾहिं कुफार जे हवाले कयो हो त मुंहिंजे हुजूर फरमायो अबू बसीर मां मुस्तफ़ा जे न्यापे जो इंतज़ार कजां कुछ भी थी पे मूं वटि मुंहिंजे हुजूर जो न्यापो ज़रूर ईंदो जॾहिं मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो न्यापो ईंदो उन खां बाद में इज़राइल ईंदो छो त हुजूर जो हुकुम थियल आहे इज़राइल में दम ई नाहे जो अबू बसीर जे वेझो अची सघे हुजूर जे सहाबा जो इश्क हुयो हुजूर जे सहाबा जी मोहब्बत हुई अज़ीज़ा ने मन हेॾा इहो मामलो हली रहियो आहे होॾो कुफारन ॾिठो असांजा रस्ता बिलाक थी विया ॻाल्हि खे खुटायां थो काफ़र गॾिजी हुजूर वटि आया विचो ॻाल्हि हिसो ख़त्म कयुमि काफ़र गॾिजी हुजूर वटि आया अल्लाह जा नबी इहा शिक ख़त्म था कयूं इहा शिक ख़त्म था कयूं हाणे ईअं था कयूं असां जा अचनि त असांखे मोटाए ॾिजो तव्हां जा अचनि त तव्हांखे मोटाए ॾींदासीं पर हिकिड़ो शर्त क़बूल कयो इहे जेके घात लॻायो वेठा आहिनि इन्हनि खे मदीने घुरायो इन्हनि जीअण जंजाल करे छॾियो मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ओहो शर्त कबूल उन्हनि कयो मुझे हुजूर मुर्गियो हिकिड़े सहाबी के फरमायो वञ वञी अबू बसीर खे न्यापो ॾेई जॾहिं उतां सहाबी मदीने मां निकितो आहे अल-ईस नाले बस्तीअ में पहुतो आहे त हज़रत अबू बसीर जा आख़िरी पसा सभु सहाबी मथां वेठा आहिनि चवे थो फिक्र न कयो चइनी तरफ़नि खां निहारियो त ॼाण हुजूर जो न्यापो आयो जो त जंहिंजी तवार गंढियल हूंदी आहे उन जो प्यार भी गंढियल हूंदो आहे जेका तार मिलियल हूंदी आहे उन में पावर ज़रूर हूंदो आहे पावर उन जो ख़त्म थींदो आहे जेका पंहिंजे मर्कज़ खां टुटी अलॻि थी वेंदी आहे हुजूर जे सहाबा जी तार मिलियल आहे सहाबा ॿाहिरि निकिरनि ॾिसनि त घोड़े सवार अची रहियो आहे हुजूर जो दीवानो अची रहियो आहे कीअं आयो आहे कंहिंखे न ॿुधाईंदुसि अबू बसीर खे न्यापो ॾियणो आहे जेॾी महिल आयो अस्सलामु अलैकुम वालेकुम सलाम हज़रत अबू बसीर निहारे चयो देर न कर जन्नत इंतज़ार में आ मुझे मुस्तफ़ा जो न्यापो ॿुधा इएं नथो चवे त इज़राइल इंतज़ार में आ छो त इज़राइल त हिकु बहानो हुयो हज़रत अबू बसीर तो चवे जन्नत इंतज़ार में हुरो ग़िलमान इंतज़ार में मूंखे पंहिंजे यार जो न्यापो ॿुधा चवे थो मुझे मुस्तफ़ा फरमाए थो मोटिया मुझे मुस्तफ़ा फरमायो आ त मोटिया हुन चयो जी मुजाबा का लब्बैक या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझा आका मोटी तो चवे तो अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूल हुजूर जे सहाबी हज़रत अबू बसीर कलमो पढ़ी बस कयो रूह परवाज थी वयो कासिद मोटी आयो मुझा आका अबू बसीर दुनिया छॾे वयो
ऐ मुसलमानो उन हज़रत अबू बसीर जे ला मुझे महबूब मुस्तफ़ा को जेको कुछ थियो छो तमाम लंबो किस्सो आ मां किसे के मुख्तसर कंदे तव्हां के सिर्फ जेका हिकड़ी ॻाल्हि समझाइण पे चाही उहा इहा आहे त मुंहिंजा दोस्त दीन जे कम में मुश्किलातूं ईंदियूं आहिनि मुसीबतूं ईंदियूं आहिनि हक़ ऐं सच में तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि लेकिन यादि रखो हक़ लुॾंदो ज़रूर आहे पर ॿुॾंदो कॾहिं बि न आहे याद रखो मुंहिंजा दोस्तो मौज़ू तवील थी वियो मां मक़सद वारी ॻाल्हि ते मोटी अचां त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जा दीवानो मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातो वस्सलाम जा परवानो सभई सुन्नतूं मुस्तफ़ा जूं त मोहब्बत करण बि सुन्नत मुंहिंजे ॻाल्हाए मोहब्बत करण बि सुन्नत मुंहिंजे अल्लाह ताला जे महबूब खे अल्लाह जे ज़ात जॾहिं क़ुरान करीम जे हुक्म तबलीग जो ॾिनो अल्लाह फरमायो व अंज़िर अशीरतकल अक़रबीन ओ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा तुंहिंजो रब हुक्म करे रहियो आहे दीन जी तबलीग पंहिंजे मिटनि माइटनि खां शुरू कर दीन जी तबलीग किथां करणी आहे शुरू वरी चओ किथां मिटनि माइटनि खां ईअं न त घर में हड़ई बेनवाज़ी तुंहिंजे कुल्हे ते बिस्तरो तूं कोयटिया जा सह रखंदो वती वादी नीलम घुमंदो वती या कॾहिं वादी कागान घुमद भले घुम असांखे कोई तकलीफ़ न आहे पर उनखे दीन जो नालो न ॾे दीन जो हुकुम आहे सभ खां पहिरीं पंहिंजे पाण जे मथां पोइ पंहिंजे बचड़नि जे मथां पोइ पंहिंजे ओड़े पाड़े जे मथां इलाइक़े में दीन जी मज़ो बि तॾहिं आहे अगरि फ़क़ीर आशिक हिन इलाइक़े में दीन जी तबलीग करे का ॻाल्हि थो करे सुभाणे किथे मुंहुं लॻंदासीं ॻाल्हि न हूंदी चवंदो फ़क़ीर हुते छा पे चई ही छा थो करी पर जेकर मुंहिंजा मुर्शिद महबूब सजन से दामत बरकात मुल हालिया हिकु दफ़ो ख़ुश मिजाजी कंदे फरमायो त मच्छूं पयूं रांदि खेॾनि मच्छूं पयूं रांदि खेॾनि त जेको इहो अछड़ो पखी हूंदो आहे डिघी टंगुनि वारो अचे जे पाणीअ जे मथां वेठो त मच्छूं लिकी वयूं हुन छा कयो जो हिकिड़ी टंग मथे करे हिकिड़ी टंग हेठि करे अखियूं बंदि करे हिकिड़ी ॾेढड़ीअ खे खोले निहारे पियो मच्छर ॾे मच्छिन पहिरीं सोचियो त शिकारी आहे पोइ हिक ॿिए खे चवण लॻियो शिकारी कोन्हे अचो ॾिस त कहिड़ो अछी चादर सां बुज़ुर्ग आयो अचो त सही मच्छिन मुंहिंजा मुर्शिद फरमाईंदा आहिनि मुच्छिन खे बच्छिन खे सॾु कयो अचो त सही जीअं वेझियूं आहियूं हुननि हिक ॿिए खे चयो वाह वाह माशाअल्लाह रब जे ज़िक्र में मस्त आहे साईं फरमायो हू त ॾेढीअ सां ॾिसी रहियो त का ठाहूकी ॾिसी हिकिड़ीअ खे ई बटको हणा त कमु थी वियो ऐं मुंहिंजा दोस्तो यादि रखी छॾियो अल्लाह ताला पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे तव्हां असांखे यादि रखी छॾियो नबी करीम अलैहिस्सलातो वस्सलाम जी मोहब्बत हुज़ूर जो प्यार हुज़ूर जो इश्क मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुंहिंजे आका फरमाए उन जी निशानी इहा त पंहिंजनि खां शुरू कयो भला तव्हां खां पुछां थो तक़रीर ख़तम आख़िरी जुमला ज़कात फ़र्ज़ आहे असांजे मथां त मां सम्झो अॼुकल्ह व्याज फ़र्ज़ थी वियो आहे ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह मुस्लमानो ज़कात ॾियो ज़कात ॾींदो बरकत थींदी खुटंदव कोन ब्याज कंदो सुरे वांगुरु खाजी वेंदो वधंदव कोन भुलिजी विया हो मुंहिंजा दोस्तो ज़कात फ़र्ज़ आहे जंहिंजे मथां फ़र्ज़ आहे ॾियणी कंहिंखे आहे सभ खां पहिरीं कंहिंखे पंहिंजे रिश्तेदारनि खे पंहिंजा मिट ग़रीब बि हुजनि पर जे पंहिंजा रिश्तेदार आहिनि पहिरीं उन्हनि खे दीन जी तबलीग पहिरीं मिटनि खे रिश्तेदारी पहिरीं मिटनि खे ज़कात ग़रीब मिटनि खे पोइ जेकॾहिं भत जो सॾु थिए उहो पहिरीं मिटनि खे या पहिरीं ॿाहिरनि खे सच चओ पोइ सच चए यार रुसे त रुसे फणीअ ॾींदे वार खुसे त खुसण दे हीअ इलेक्शन अथव खूनी इलेक्शन मां हिनखे सॾींदो आहियां खूनी इलेक्शन हीअ जेका बल्दियाती इलेक्शन आहे हीअ खूनी इलेक्शन आहे छो त हीअ घर घर में लड़ाई आहे अकुलमंद माण्हू कोन लड़ंदो पर जेके लाठिया आहिनि न वाठड़ा इहे कॾहिं सिलाई मशीन ते कॾहिं हुन सोलर मशीन ते करे ईअं ख़ुदा जा बाना क्या देगा रे दौला देने वाला है मेरा मौला घुरणो अथई त मुंहिंजे रब ज़ुल जलाल खां घुर घुरणो अथई त दरे मुस्तफ़ा खां घुर दुनिया वारा छा ॾींदे ऐं मुंहिंजा दोस्त यादि रखी छॾियो त तुंहिंजे भत शादीअ में तुंहिंजे ख़ैर ख़ैरात जा बि पहिरां हक़दार तुंहिंजा पाड़े वारा मिट माइट यादि रखी छॾियो दुनिया सॼी अचे पर तुंहिंजा मिट न आया सम्झ तुंहिंजो उहो भत ई कोन थियो
सच तो चवां मुंहिंजा दोस्तो तहां मेहरबानी करे खुदा जे वास्ते नढड़ियो इहो न ॾिसो त ॾोह कंहिंजो आहे नढड़ियुनि ॻाल्हियुनि ते न अचो डिघी नज़र कयो हुज़ूर जी हदीस ॿुधायां पोइ त बस मुझे मदीने जे मीर फरमायो टे मुझे हुजूर गारंटियूं ॾिनियूं जे मां हिकड़ी थो ॿुधायां ॿ थो ॿुधायांव मुझे मदीने जे साईं फरमायो मां मुस्तफा ऐलान थो कयां जेको अल्लाह जे राह में ॾींदो रहंदो उहो कॾहिं बि सुञो कोन थींदो मदीने जे मीर फरमायो ॿियो मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो त मां मुस्तफा ज़मानत थो ॾियां जेको ठाह करण में अगराई कंदो सभु चुप थी वियो ॻाल्हि ॾुखी आहे न पर जे चवां जेको जहिड़े में अगराई कंदो त सभु को बाहूं खुंझे हा छो त होॾो शैतान आहे न होॾो शैतान आहे हेॾो मिठड़ो रहमान मुझे मदीने जे मीर फरमायो जेको सुलह करण में अगराई कंदो सुलह करण त परे जी ॻाल्हि आहे व इन तुस्लिहू बैनन नास सुलह करण त परे जी ॻाल्हि आहे पर जेको ॿिन जे विच में सुलह कराईंदो आहे रब उन खे बि जन्नत जो पगदार बनाईंदो आहे जेको ॿिन जे विच में सुलह कराईंदो आहे अल्लाह उन खे बि जन्नत में बंगलनि वारो बनाईंदो आहे मुझे मदीने जे मीर फरमायो मां हुजूर तव्हां खे गारंटी लिखी थो ॾियां जेको सुलह में अगराई कंदो इहो न ॾिसंदो त ॾोह मुंहिंजो आहे इहो न ॾिसंदो त ॾोह अॻिले जो आहे इहो न ॾिसंदो त ॾाढो मां आहियां इहो न ॾिसंदो त ॾाढो अॻिलो आहे बस रुॻी इहो ॾिसंदो त मुंहिंजो अल्लाह सुलह में राज़ी आहे मुंहिंजो मुस्तफा सुलह में राज़ी आहे मुझे मदीने जे मीर फरमायो जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे रज़ा जे ख़ातिर ख़बर अथसि त दुनिया सुभाणे हीड़ो हीड़ो कंदी दुनिया सुभाणे ताना ॾींदी पर पक अथसि त मूंखे इन्हनि जी परवाह नाहे क़बर में कोन हलंदा हशर में कोन हलंदा हिकिड़ो ख़ुदा ॿियो मुस्तफा हूंदो जेको ख़ुदा ऐं मुस्तफा जे रज़ा जे ख़ातिर दुनिया खे छॾे करे ऐं वञी सुलह में अगराई कंदो मुझे करीम मुस्तफा फरमायो त मां मुस्तफा ऐलान थो कयां मुंहिंजो अल्लाह उन जी इज़त कॾहिं बि घटि थियण कोन ॾींदो हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे छो त मां सजण साईं जो फ़क़ीर आहियां मुंहिंजा मता सोचो थो कि हिते हिन इलाइक़े जी ॻाल्हि थो करे न मुंहिंजा मुर्शिद करीम सालियाने उर्स मुबारक ते सभिनी फ़क़ीरनि खे त हीअं बाहूं ॿधियूं आहिनि त पंहिंजा झेड़ा झटा छॾियो पर औरतुनि खे ख़िताब करे बि फरमायूं ओ अल्लाह जूं बानियूं मर्दनि खे बरगलायो न मर्दनि खे थधे करण जी कोशिश कयो अगरि मर्द हूंदा त तव्हांजी बि इज़त हूंदी मर्द हूंदा त तव्हांजो बि ज़मीन ते इज़त वारी ज़िंदगी हूंदी मर्द न हूंदा त औरतूं ठलियूं छा कंदियूं औरतुनि खे बि मुंहिंजे मुर्शिद करीम फरमायो अल्लाह जो फरमान बि इहो रसूलुल्लाह जो फरमान बि इहो मुंहिंजे मुर्शिद सजण साईं जी बि तलकीन ऐं ताकीद इहा त सुलह कयो सुलह ख़ुदा मुस्तफा खे वणंदो आहे जे कंदासीं त बेड़ो पार थींदो न कंदासीं त ख्वार पाण थींदासीं ॿिए कंहिंजो कुझु कोन बिगाड़बो ॿाहिरियो चवंदो तूं विड़ त सही टंग भॻई त मूं ते आहे पर जेॾी महिल टंग भॼंदई पोइ ख़बर थी छा चवंदो अदा तुंहिंजो मुक़दर लिखियल हो मां छा थो करे सघां यादि रखी छॾिजांइ इन ॿाहिरनि जे इन चापुलिसी ताड़ियुनि खां बच ख़ुदा ऐं मुस्तफा जे रहमत हेठों अच अल्लाह अल्लाह जे रसूल जे कुर्ब में अच इंशा अल्लाह ताला तव्हां सां जो बेड़ो पार थी वेंदो त हीअ दावत ख़ैरात हुई इन दोस्तनि ॻोठ काइम ख़ान भुरटोरनि चाचे घर जो त पढ़ाइनि चाचा मां छा पढ़ाईंदोसां मां नथो पढ़ायां अल्लाह क़ुरान करीम में हुकुम कयो आहे व अनफिकू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़बिल अन यअतिय अहदकुमुल मौत अल्लाह फरमायो मरण खां अॻु में मां अल्लाह जे राह में ख़र्च करे वठ
मरण का अग में खर्च करे वठ, पो जेको मरण का अग में खर्च करे रहियो आहे उनखे मुबारक जरूर ॾिबी त तूं खुश नसीब आ जो मुझे अल्लाह तोखे तौफीक ॾिनी आहे। अल्लाह जे राह में खर्च करे रहियो आहे, अल्लाह जे मखलूक खे घुराए करे ॻोठ काइम खान बुर्ट वारनि मुझे महबूब मुस्तफ़ा जे मीलाद जी महफ़िल घुराए करे हुज़ूर जे दीवाननि खे मोहब्बत जूं ॻाल्हियूं ॿुधायूं, क़ुरान करीम जूं आयतूं ॿुधायूं, हुज़ूर जो शान, हुज़ूर जे सहाबा जो शान। जेकॾहिं हिकिड़े जी दिल में भी तब्दीली आई, ॿुधाए त हिन ॻोठ वारनि जो बेड़ो पार थियो या न थियो? छो त मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के जॾहिं रब हुकुम कयो महबूब हथड़ा खड़ त हड़िनी खे गर्क कया, चए तो मौला हे त नथा सुञाणनि, हिन जो पोयर सुञाणंदो। हिकिड़ो भी मुस्लमान थियो त हज़ारे भलन उठण खां भलो आहे।